हिक ॻोठ में हिकु चोर हुयो जेको राति जे टाइम ते ॻोठनि मां चोरी कंदो हुयो। कॾहिं ढगा ठोर त कॾहिं ॻऊं कॾहिं मेहूं, माल चोरी कंदे कंदे आख़िर ही नामी गिरामी धाड़ेल बणिजी वियो। एॾो त हिन जो नालो थी वियो जो ॻोठ जा वॾेरा माण्हू बि हुन खां ड्रुॼण लॻा हुआ। लेकिन हिन जी आदत हुई त जॾहिं बि पकड़बो हुयो त पथारीदारनि खे पैसा ॾींदो हुयो ऐं पुलिस खे रुश्वत ॾेई करे पंहिंजो नालो ई कढाए वठंदो हुयो ऐं पंहिंजी जान छॾाए वठंदो हुयो। लेकिन हिकु ॾींहुं उहो बि आयो जो हुनखे कंहिं ॾोह में क़ैद कयो वियो ऐं हुन जे मथां सज़ाए मौत मुक़ररु कई वई। हिन वॾा वस कया, वॾा हीला हलाया, उन्हनि वॾेरनि खे बि ख़रीद करे वरितो, पुलिस खे बि ख़रीद करण जी कोशिशि कई, लेकिन सभु जो सभु नाकाम रहियो। हुन जी सज़ाए मौत मुक़ररु कई वई ऐं जॾहिं ॾींहं वेझा थिया त हुन खां पुछा कई वई त ॾे ख़बर तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश छा आहे। हुन चयो त मुंहिंजी काई ख़्वाहिश न आहे, जॾहिं मूंखे सज़ा ॾिनी वञे त उन सज़ा खां हिकु ॾींहुं पहिरीं मां मूंखे पंहिंजी माउ सां मुलाक़ात कराई वञे। जॾहिं वक़्तु वेझो आयो हुन जी माउ खे हुन सां मुलाक़ात कराई वई। हीउ जॾहिं पंहिंजी माउ सां मिलियो त पंहिंजी माउ खे चई, अम्मा ॻाल्हि ॿुध, मां वाक़ई चोर बि आहियां, धाड़ेल बि आहियां, मूं ॾोह बि कया, चोरियूं बि कयूं, धाड़ा बि आहियां, लेकिन मां तुंहिंजो कसम खणी करे चवां थो त जंहिं जुर्म जी मूंखे सज़ा मिली रही आहे उहो जुर्म मूं नाहे कयो, हीउ ॿिए ॾोही मूंखे सज़ा पई मिले।